अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आहियां सायरा सुमरो। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पारां गज़ा में इसराइली हमलनि जी मज़म्मत, आलमी बिरादरी खां इसराइली अगराई रोकण जो मुतालबो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त गज़ा ते इसराइली हमलनि में ॿार ऐं औरतूं शहीद थियण जा इतला आहिनि। इसराइली कदम आलमी कानून जी भञकड़ी आहे, अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाए पियो वञे। इसराइली पारां गज़ा जंगबंदी ऐं अमन मुआहिदे जी भञकड़ी जारी। इसराइली फ़ौज जी बमबारी में 24 फ़लस्तीनी शहीद, 54 ज़ख़्मी। अरब मीडिया मूजिब शहीद थियलनि में मासूम ॿार ऐं औरतूं बि शामिल। हुकूमत 28 तरमीम आणण वारनि ख़बरुनि ते तरदीद करे छॾी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारत चयो आहे त 28 तरमीम गौर हेठि न आहे। 28 तरमीम में कंहिं बि पैकेज ते गौर न पियो कयो वञे। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, साहिवाल, मियांवाली, मुज़फ़्फ़रगढ़ ऐं हरीपुर में वोटिंग। 2792 पोलिंग स्टेशननि में 408 इंतिहाई हसास करार। पंजाब में 20,000 अहलकार मुक़रर। पुलिस खे फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद हासिल। हथियारनि जी निमाइश ते पाबंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे तमाम घरनि खां ॿाहिरि निकिरी ऐं वोट जो हक़ इस्तेमाल करे। अमलदार हुसैन ऐं दोस्त मोहम्मद खोसा पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे सख़्त हालतनि में चूंड मुहिम हलाइण ते उम्मीदवारनि खे राज तहसीन पेश करियां थो। पीपल्स पार्टी जा कारकुन फार्म 47 वसूल करण खां सवाइ पोलिंग स्टेशन ते न छॾे। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन विच में ब्रसेल्स में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं। यूरोपीय नुमाइंदे ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार पारां गॾियल तौर सदारत। पाक यूरोपीय यूनियन लाॻापनि जे समूरनि पासनि जो जाइज़ो। मुस्तक़िल शराकतदार खे मज़बूत बनाइण जे अज़म जो इज़हार। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पाकिस्तान के वॾेरे या सियासतदान न अवाम जो मुल्क आहे। असीं क़ौम परस्त न थींदासीं ऐं न ई आबादियुनि खे तक़सीम ऐं सूबनि खे वेड़ाईंदासीं। चूंडनि जे शेड्यूल जो ऐलान थियण ताईं असांजो को बि उम्मीदवार नाहे। जमात इस्लामी में जेको हलंदो निज़ाम तहत हलंदो। लाहौर में इज्तिमा खे ख़िताब कंदे हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त पाकिस्तान जे परॾेही पॉलिसी आज़ाद हुजणु घुरिजे। फ़लस्तीननि में इंसानियत जो क़त्ल थी रहियो आहे। अमेरिका जी ग़ुलामी में असांजो पंहिंजो घणो नुक़सान आहे। लाहौर समेत पंजाब जे केतिरनि ई ज़िलनि में फ़िज़ाई गदलाण बरक़रार। फैसलाबाद, गुजरांवाला, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि रहवासियुनि खे लाइ खुलियल फ़िज़ा में साहु खणणु मुश्किल बणिजी वियो। शहरनि खे गैर ज़रूरी तौरु घरनि खां न निकिरण ऐं मास्क जे इस्तेमाल ते हिदायत। गिरेलो वासी पोरियत, नौजवान औरतारे आवाज़ ते हिरखिजी अगवा। शफ़क़त अली चन्नो 3 ॾींहं अॻु कराची कमाइण जो लाइ चई घरां निकिरण बैदि लापता। वारसनि जो चवणु आहे त संदसि नौजवान खे अगवा कयो आहे। मुगी नौजवान मोबाइल ते मैसेज करे ॿुधायो त हू दाड़िलनि वटि क़ैद आहे। नोटिस वठी खयसि बाज़ियाब करायो वञे। शहदादपुर जो हादसे में ज़ख़्मी थियल मेहरान टीवी लुंडो जे रिपोर्टर सिकंदर लतीफ़ी जो वॾो भाउ फौत। ज़ख़्मी थियल रिटायर फौजी अशरफ रिंद हैदराबाद जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। 4 ॾींहं अॻु शाहपुर चाकर रोड ते अणॼातल गाॾी जे टकर में अशरफ रिंद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।